नाज़रीन, हैदराबाद के काउंटी गर्ल्स कॉलेज में एनिमल शो मुनक़िद कयो वियो, जंहिं दौरान शागिर्दियाणियुनि तरफ़ां हथनि सां तैयार कयल जानवरनि जा फन पारां पिणु नुमाइश लाइ रखिया विया। नवाज़ से पेश आहे अब्दुल रसूल चांडू जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, काउंटी गर्ल्स हाई स्कूल तरफ़ां कैंपस में एक एनिमल शो मुनक़िद किया वियो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ जेके जानवर आहिनि उहे बांधा विया आहिनि। उनखे अलावा शागिर्दनि तरफ़ां हथ जे हुनर सां तयारु कयल जेके जानवरनि जा स्केचिस आहिनि उहे बि नुमाइश में रखिया विया आहिनि। इन हवाले सां हिन एनिमल शो में शरीक असां मौजूदु महिमाननि तौरु शागिर्दियाणियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। बहुत अच्छा प्रोग्राम रखा गया है बच्चों की इंफॉर्मेशन के लिए और मालूमात के लिए। एनिमल्स का ये आज डे है, तो इसके अंदर हमारे बच्चों के अंदर अवेयरनेस आती है। इस तरीके से अच्छे स्कूल जो हैं वो अच्छे प्रोग्राम होते हैं। ये उस ज़रिए से जो बच्चे हैं माहौल में इनको इंफॉर्मेशन ये होती है और मालूमात होती है कि ये जानवर कौन कौन से, इनके इल्म में इजाफा होता है। इस तरीके से ऐसे अच्छा एक्सपीरियंस था, बहुत अच्छा लगा। और बच्चों को जो है ऐसी एक्टिविटीज़ होनी चाहिए स्कूलों में। ॾाढो सुठो लॻो। पहिरियों दफ़ो हैदराबाद में पेट शो हिन तरीक़े जो पेट शो आहे ऐं मूंखे जेको आहे सो ॾाढी ख़ुशी बि थी। हे सरखुरम वारनि जी एफर्ट्स आहे जो एॾी सुठी शइ हैदराबाद में खणी आया आहिनि फर्स्ट टाइम। अॼोको प्रोग्राम जेको आहे बेसिकली असां ॿारनि जे लाइ कयो आहे, उन्हनि खे अवेयरनेस जेको ॾियण जे लाइ कि जेका एनिमल्स हूंदा आहिनि, जानवर हूंदा आहिनि, उन्हनि सां जेको आहे हिकिड़ो प्यार ऐं मोहबत जो जेको जज़्बो आहे उहो वधीक थिए। छाकाणि त ॿारनि खे इहो अहसासु ॾिलाइणु किताबनि सां ऐं ॿिया जेका मीडिया आहिनि उन्हनि सां करणु ॾुखियो हूंदो आहे। जॾहिं पाण ॿारनि ॾिसंदा आहिनि, असां हैदराबाद में ॾुखियो इहो आहे कि असां वटि को अहिड़ो ज़ू बि कान्हे जेको ॿार वञी इन शइ खे ॾिसे। ऐं हीअ जेको असां पेट शो रखियो आहे, हीअ बर्ड्स एनिमल एक्ज़ॉटिक एनिमल मिक्स आहे। ऐं असांजो मेन मक़सदु जेको हिन एनिमल शो जो हूंदो आहे ॿारनि खे अवेयरनेस जे लाइ कि तव्हां एनिमल सां तव्हांखे डिॼण जी ज़रूरत न आहे। दे डोंट नीड टू स्केट फ्रॉम एनी एनिमल बट दे नीड टू लव। बिकॉज अगर असां एनिमल सां प्यार कंदा, असां एनिमल की केयर कंदा त दिस इज़ द नेचर। अगर ॿारनि में ही नेचर ईंदी आहे त उहे सुठो ह्यूमन बीइंग। सर अल्हम्दुलिल्लाह इहा जेका अवेयरनेस आहे जेका डे बाय डे इंक्रीज़ थिए पई, जेका असांजे जीअं हैदराबाद थी वियो ऐं इन खां अलावा हटी करे ॿिया जेके बि डिस्ट्रिक्ट्स आहिनि उन्हनि में बि अहिड़ा इवेंट्स जेके आहिनि उहे थींदा रहनि। उन मां छा त असांजा जेके बि जनरेशन अचे पई उन्हनि खे ख़बर पइजी सघे त असां वटि जेके बि पाकिस्तान जे अंदरि एनिमल्स कहिड़ा आहिनि, कहिड़ा एनिमल्स छा खाइनि था, कंहिंजी कहिड़ी हैबिटेट आहे, कहिड़ो कीअं हले थो, उनजी लाइफ स्पेन घणी आहे, इहे सभु शयूं जेके आहिनि इन मां असांजे जेका बि ईंदड़ नस्ल आहे उनखे बेनिफिट आहे। अहिड़ा प्रोग्राम रोज़ थींदा रहनि। बेहतरीन ख़ुशी भी थे, पर ये प्रोग्राम सरकारी स्कूलन में भी थियनि। DC साहब के स्टैंड वठण खां बैदि ये सरकारी स्कूलन में भी थियनि, जीअं गरीब माण्हुनि में उजागर थिए। हिते त पैसा भरियूं था ऐं पैसा भरण खां पोइ असांखे हर शइ मिले थी, पर चवण जो मक़सदु इहो जेके एजुकेशन ते सरदार शाह खरबे रुपया ख़र्च करे थो, अहिड़ा इवेंट करे जो ग़रीबनि में शऊर अचे। Today we are doing so much enjoy because these functions are the events which we have done in every school. It will be in every school because there's so much fun going on. There are animals and we can hold them and there is security too. कैमरामैन एजाज़ कोस्तू सां गॾु रसूल चांडियो, मेहरान TV, हैदराबाद।